डिमांड कई आहे, साईं डिमांड कई आहे, रेज़ोल्यूशन में डिमांड आहे त इनखे ऑफिशियली रिकग्निशन मिले त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वाक़तन बेॾोहो मारो वियो ऐं उनखे शहीद चौराइण लाइक़ु आहे। असां चाहियूं था त उन सभिनी वर्करनि खे बि सलाम थियणु खपे जिन भुट्टे साहिब जे यादि में पंहिंजी हयातनि जी कुर्बानी ॾिनी। मां क़ौम खे मुबारक ॾेई सघां थो त असांजो जेको मौक़िफ़ हो उहो तस्लीम कयो वियो। सारी दुनिया के लोगों पे की ज़बान पे एक चीज़ थी कि या अल्लाह या रसूल, शहीद भुट्टो बेकसूर। एक जालिम ने भुट्टो जुदा कर दिया। ये नुकसान खैर सबसे बड़ा तो उनके ख़ानदान का था, उसमें तो कोई शक नहीं है। भुट्टो साहब वही थे जिन्होंने इस्लामिक समिट कॉन्फ्रेंस कराई थी और पूरे मुसलमानों को इकट्ठा किया था। मुझे वो दिन भी याद है जब शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ने 1988 में हल्फ उठाने के बाद पहली तकरीर की थी, उनकी भी आंखें नम थी। सिंध असेंबली शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के क़ौमी जमहूरी हीरो ऐं सरकारी सतह ते शहीद करार ॾियण ऐं कानून ऐं आइन में तरमीम करे फ़ैसिले खे कारदम करार ॾियण जो ठहराउ इतफ़ाक़े राय सां मंज़ूर करे छॾियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे सरकारी शहीद करार ॾियण वारे पेश कयल ठहराउ जो MQM जमात इस्लामी ऐं PTI मेंबरनि बि ठहराउ जी मुकमल हिमायत करे छॾी। निसार खोड़े जो चवणु हो त शहीद भुट्टो खे बेॾोहो मारियो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी सज़ा कारदम करार ॾियण लाइ आइन ऐं कानून में तरमीम कई वञे। संदसि चवणु हो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बेगुनाह हो। संदसि अदालती क़त्ल कयो वियो। 27 डिसंबर ते जेको ज़ुल्म थियो उनखे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। इमदाद पिताफ़ी जो चवणु हो त शहीद भुट्टो केस जे जजनि ऐं उन फ़ैसिले जे सहूलियतकारनि जा लाश क़बरुनि मां कढी फाहियूं ॾिनियूं वञनि। सईद गनी ऐवान में रोई ॾिनो। सिंध सरकार सूबे लाइ 22 अरब रुपयनि जे रमज़ान पैकेज जो ऐलान करे छॾियो। 60 सैकड़ो आबादी खे रमज़ान शरीफ़ दौरान 5000 रुपया ॾियण जी मंज़ूरी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास में मुनाफ़े खोरनि ख़िलाफ़ अॼु खां कार्रवाई जो फ़ैसिलो। सहरी इफ़्तारी दौरान बिजली जी लोड शेडिंग न करण जी हिदायत। मुराद अली शाह चयो आहे त 34,000 रुपया माहवार आमदनी वारनि खे रिलीफ ॾिनो वेंदो। हर हक़दार कुटुंब खे रमज़ान शरीफ़ में बैंक ज़रिए 5000 रुपया ॾिना वेंदा। ज़कात खातो 14,000 ख़ानदाननि मां हर ख़ानदान खे 11,000 रुपया ॾींदो। हू मार्केट में पाण वञी आम बाप जी शयुनि जा अघ चेक कंदा। नवाज़ शरीफ़ जे पुटनि हसन ऐं हुसैन नवाज़ जा गिरफ़्तारी वारंट मुअत्तल। इस्लामाबाद जी हिसाब अदालत हसन ऐं हुसैन नवाज़ जी दरख़्वास्तुनि ते गिरफ़्तारी वारंट मुअत्तल करे छॾिया। हसन ऐं हुसैन नवाज़ जे वकील जो चवणु हो त हसन नवाज़ ऐं हुसैन नवाज़ 12 मार्च ते पाकिस्तान अचणु चाहिनि था। अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे वारंट 14 मार्च ताईं मुअत्तल करे छॾिया। हिसाब अदालत 7 साल अॻु ॿिन्ही भाइरनि खे एवनफील्ड समेत 3 रेफरेंसिस में इश्तिहारी करार ॾिनो हो। वॾे वज़ीर मुराद अली शाह शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे ॾिनल सज़ा ख़तमु करण जो मुतालबो करे छॾियो। चयाईं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे ॾिनल फाही जी सज़ा गैर आइनी गैर कानूनी हुई। अदालत ग़लती मञी वरिती आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे ॾिनल सज़ा बि ख़तमु थियणु घुरिजे। पैगम नुसरत भुट्टो मरण घड़ीअ ताईं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे बेगुनाहीअ लाइ जिदोजहद कई। वॾे वज़ीर मुराद अली शाह निसार खोड़े शर्जील मेमून नासिर शाह ऐं ॿियनि अॻवाननि सां गॾिजी गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो पहुची शहीदनि जी मज़ारुनि ते हाज़िरी भरी। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे अदालती क़त्ल में इंसाफ़ मिलण जी ख़ुशी में पीपल्स पार्टी पारां योम शुक्र मल्हाए पियो वञे। PP अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में शहीदनि जे मज़ारनि ते पहुची विया। शहीद भुट्टो खे फाहीअ वारे अदालती फ़ैसिले में इंसाफ़ मिलण जी ख़ुशीअ में मिठाइयूं विरहायूं पयूं वञनि। जीए भुट्टो जा नारा जियालनि जो चवणु आहे त शहीद भुट्टो केस में इंसाफ़ मिलण जो क्रेडिट आसिफ अली ज़रदारी खे वञे थो। तॾो के सदर आसिफ अली ज़रदारी सदारती रेफरेंस ज़रिए शहीद भुट्टो केस में इंसाफ़ हासिल करे पंहिंजो सियासी ऐं इख़लाक़ी फ़र्ज़ अदा कयो आहे। पेशावर हाई कोर्ट मख़सूस सीटुनि ते मेंबरनि खे हलफ़ खां रोकण वारे स्टे में 13 मार्च ताईं वाध करे छॾी। अदालत सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे दरख़्वास्त ते स्पीकर खे मख़सूस सीटुनि ते मेंबरनि खे 13 मार्च ताईं हलफ़ खणण खां रोके छॾियो। अटॉर्नी जनरल पेश न थियण ते ॿुधणी 13 मार्च ताईं मुलतवी। ईंदड़ ॿुधणीअ ते अटॉर्नी जनरल खे पेश थियण जी हिदायत। नोटिस जारी।
पाकिस्तान पारां गज़ा में रमज़ान दौरान फौरी जंग बंदी जो मुतालबो। पढ़े तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच हफ़्तेवार ब्रीफिंग में चयो आहे त गज़ा में रमज़ान दौरान जंग बंदी करे मुतासिरनि खे फौरी इमदाद ऐं सहूलतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। पाकिस्तान कश्मीर जे हक़ ख़ुदि इरादत लाइ जारी जिदोजहद जी हिमायत करे थो। भारत वालियल कश्मीर में इंसानी हक़नि जी भञगड़ियुनि में मुलविस आहे। आलमी बिरादरी वालियल कश्मीर में जारी ज़ुल्मनि जो नोटिस वठे। माड़ी जलबाणी केस में DIG जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त रद्द। सिंध हाई कोर्ट में माड़ी जलबाणी में ॻोठाणनि खे क़त्ल ऐं ज़ख़्मी करण वारे केस जी ॿुधणी। शहीद में नज़ीराबाद जे DIG पूरी रिपोर्ट अदालत में जमा कराए छॾी। रिपोर्ट में जणायो आहे त जवाबदारनि जी ॻोल्हा लाइ क़दम खयां पिया वञनि। कॉल रिकॉर्डिंग ऐं जियो फेंसिंग जो पिणु जाइज़ो वरितो पियो वञे। प्रोसिक्यूटर चयो त वाक़िए बाबति दरख़्वास्त बेअसर थी चुकी आहे। दरख़्वास्त जुडिशियल कमीशन लाइ दाख़िल कई वई हुई। ATC में चालान जमा थी चुको आहे। अदालत ॿुधणी 28 मार्च ताईं मुलतवी करे छॾी। कराची जे इलाक़े क्यामाड़ी में CTD ॻुझे इदारे ऐं रेंजर्स जी गॾियल कार्रवाई। पाबंदी मढ़ियल TTP जा 2 दहशतगर्द गिरफ़्तार। CTD तर्जुमान मूजिबि ऑपरेशन दौरान 30 शकी जाबदारनि जी तलाशी ऐप ज़रिए चेकिंग कई वई। गिरफ़्तार कयल दहशतगर्द में जमील ऐं अमीर हातिम शामिल। अमीर हातिम दहशतगर्द नईम उर्फ खाकसार जो भाउ आहे। रावलपिंडी पुलिस 3 मुबैना दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदारनि जे कब्ज़े मां अडियाला जेल जो नक्शो, दस्ती बम ऐं बम ठाहिण जो सामान हथ। पुलिस मूजिबि जवाबदारनि जो तालुक़ अफ़गानिस्तान सां आहे। पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जो अडियाला जेल जे भरपासे सर्च ऑपरेशन। हैदराबाद जे इलाक़े कासमाबाद में नौजवान भाउ ऐं भेण खे क़त्ल करे आबखात करे छॾियो। नसीम नगर भरिसां वाधू वाह रोड ते लॉ कॉलेज मां पेपर ॾेई मोटरसाइकिल ते विदड़ भाउ ऐं भेण ते कॉलेज जे शागिर्द फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि नारी युसरा थॾे ते ई क़त्ल थी वई। संदसि भाउ आकाश ज़ख़्मी थी पियो। जवाबदार इरशाद खोखर फायरिंग करण बाद पाण खे गोली हणी ख़ुदकुशी करे छॾी। ज़ख़्मी आकाश सिविल अस्पताल में इलाज दौरान दम धणी हवाले करे छॾियो। बांदी भरिसां सिराज कॉलोनी में मासूम ॿारड़ी गटर में किरी फौत थी वई। 3 वरनि जी फातिमा पठान शइ वठण लाइ वेंदे गुम थी वई। वारसनि पारां ॻोल्हा बावजूद गटर मां ॿारड़ी जो लाश मिलियो। राड़की जे जोंग कॉलोनी में गंदे पाणी जी खॾ में निगरी ॿुॾी फौत। वारसनि जो खानगी कंपनी जे मुख्य दरवाज़े ॿाहिरां लाश रखी धरणो। 8 वरनि जी आसमा भुट्टो गंदे पाणी जी खॾ में ॿुॾी फौत थी वई। फौती निगरे जे वारसनि जो चवणु आहे त खानगी कंपनी गंदो पाणी नेकाल करण लाइ तयारु नाहे। गंदे पाणी जी खॾ सबबि ॿारनि जूं हयातियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। कंपनी जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे गंदो पाणी नेकाल करायो वञे। डायनी भरिसां चुल्ह मां चिणग उथण सबबि घरनि खे बाहि। मासूम ॿारड़ा सड़ी फौत। 1 ॼणो ज़ख़्मी ॻोठ आलमसर में बाहि लॻण सबबि 3 पोरियतनि जा कख मां घर अल्ह तल समेत सड़ी खाक थी विया। चौरे में सुतल 8 वरियनि जा जमीला राहमू सड़ी फौत थी वई। ज़ख़्मी उमिरि 3 ज़ाहमू अस्पताल मुंतकिल। ऐं शारजाह में थियल सिंध क्रिकेट लीग टूर्नामेंट सखर जी टीम खटे वरिती। सिंध क्रिकेट लीग पहिरीं एडिशन जे फाइनल मैच में लाड़काणे जी टीम 77 रन्सुनि जो हदफ़ ॾिनो। सखर जी टीम घुर्बल स्कोर 3 ओवरनि में मुकमल करे वरितो। गॾियल अरब इमारतुनि में रहंदड़ सिंधी वॾे अंग में कुटुंबनि समेत मैचूं ॾिसण लाइ पहुता। ऑर्गेनाइज़रनि पारां हर साल गॾियल अरब इमारात में सिंध क्रिकेट लीग टूर्नामेंट कराइण जो ऐलान।